नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे नई दिल्ली का ख़बर ॾींदा हलूं त भारत जे ॻोठ भंजूर नगलजात में शादी जे ॾींहुं ॼाइनियुनि जे देर सां अचण ते कुंवार ऐं उन जे घर वारनि ॼाइनियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ कुंवार पंहिंजे पाड़ेसी सां शादी करे छॾी। सिर्फ़ एतिरो ई न पर कुंवारनि जे घर वारनि घोट जे ख़ानदान वारनि खे कुटको ॾियण खां पोइ उन जो क़ीमती सामान फुरे खेनि जेल में मोकिले छॾियो। पुलिस इंकशाफ कयो आहे त हिन जोड़े रस्म व रवाज सां गॾु हिकु रवायती शादी जी तक़रीब करणु चाहिए थे। 6 हफ़्ता अॻु जोड़े हिकु इज्तिमाही शादी जी तक़रीब जे मौक़े ते शादी कई हुई ऐं उन वक़्तु कुंवार पंहिंजे सावरनि में न वई हुई, छो त हुन हिकु रवायती शादी करणु चाहिए थे। जंहिंखां पोइ पुलिस उहो बि ॿुधायो त ॿिन्हिनि ख़ानदान में ॾाज जे मामले ते बि इख़्तिलाफ़ हुआ। कुंवारनि जे ख़ानदान दावा कई आहे त घोट ऐं उन जे पीउ उन खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म जो मुतालबो कयो ऐं जॾहिं उन जो मुतालबो पूरो न कयो वियो त उन जा घर वारा धमकियूं ॾेई रहिया हुआ। भारतीय मीडिया मूजिबि ॼाइनियुनि खे ॾींहं जो 2 वॻे ओछणो हो, पर हू राति जो ॼञ वठी आया हुआ। देर सां अचण सबबि कुंवार कावड़जी पई हुई ऐं कुंवार जे घर वारनि ॼाइनियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। इन समूरी सूरतहाल खां पोइ पुलिस मज़कूरा मामले खे हल कयो, जंहिंखां पोइ कुंवार पाड़ेसी सां शादी करे छॾी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।